नाज़रीन असां सां गॾु अॼु मौजूदु आहे अलाह मंगी। कुझु वक़्तु अॻु मेहरान प्रेस क्लब टीम संदसि वीडियो भरी हुई, जंहिंजो इहे ॾिसी सघो था मदद जे लाइ। उनखां पोइ को फ्रॉड टोलो संदसि खे बार्डर ताईं वठी वियो ऐं हिन ग़रीब मिसकीन जी सिम में 6000 रुपया पिया हुया। उहा सिम हिन खां फ्रॉड करे वठी विया आहिनि ऐं मदद त ठही, पर जेके हुन जा 6000 रुपया उहे बि हलिया विया ऐं अॼु ग़रीब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अचो त हिन अलाने खां पुछूं त छा मामिलो आहे। जी अदा छा थो चवणु चाहीं? मां चवणु चाहियां थो त मूंखे उन्हनि चयो त भाई तुंहिंजो नालो अलाह ॾिनो आहे। मां चयो जी सर असां तोसां मदद करणु चाहियूं था त तूं पंहिंजी एड्रेस पूरी ॾे। उहा जेको आहे सो असां तोखे 3 लख रुपया ॾियूं था, बाक़ी बक़ाया तुंहिंजो असां इलाजु कराईंदासीं इस्पताल में। मुंहिंजी बैंक हिते वग़ैरह कुझु कोन्हे को, मुंहिंजी बैंक आहे बार्डर सरकारी अस्पताल जे भरिसां। तव्हां उते अचो, उते पंहिंजो अकाउंट नंबर तव्हां मूंखे ॿुधायो, उहो अकाउंट नंबर पुछी करे मूंखे तव्हांखे उते किरायो बि मिलंदो, सभु कुझु तव्हां सां उते पहुतासीं। तव्हां सां हमारा ॻाल्हाईंदो। इहो तव्हां कहिड़े शहर में घुरायो न? बार्डर शहर में। बार्डर शहर में सरकारी अस्पताल बार्डर शहर। वरी राब्ते में रहियो, इहा सिम कढी तव्हां हिते रखो, या अकाउंट में चेक थींदी, पोइ तुंहिंजा पैसा ईंदा मेहर प्रेस क्लब में। तव्हां हाणे मेहर प्रेस क्लब वञो, उते तव्हांजो अकाउंट ॿियो ॾींहुं पहुची वियो, सभु ॻाल्हि पैसा ॾोकड़ तव्हां वञी उतां वठो। वरी उतां असां वापसि मोटी आयासीं हिते। मेहर वरी फ़ोन करे असां खां पुछे पियो तव्हां घर पहुतव? मां चयो असां त घर पहुची वियासीं, असां सां हीउ ज़ुल्म तो छो कयो? मां मज़लूम सां 6000 रुपया मुंहिंजा पयल आहे, तो मूंसां मदद त न कई, पर रहंदो तो मूंसां ज़ुल्म करे छॾियो। इहो ईअं छो कयो तो मूंसां? चई उहो सिम मूं मुठी भञी उछलाए छॾी, हाणे तूं छा कंदे मूंखे? सिम वञी ॿी कढा। वधीक जॾहिं असां इहो अर्ज़ु कयूं था त असांजे इन नंबर ते जेको कुझु थियणो हो उहो असांजो नंबर हिन महिल सिम नथी निकिरी सघे, न असांखे मिले थी। हींअर उहो तुंहिंजो नंबर उन्हनि जे इस्तेमाल में आहे, तो वटि न आहे। ऐं तुंहिंजी सिम हिन फिंगरनि जे करे, हथ जे करे, फिंगरनि जे करे उहा बंदि नथी थी सघे। नथी थी सघे सर। अच्छा, हिन वक़्तु हीअ जेका तुंहिंजी हालत थी आहे, जी सर, त तोखे डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर चवंदा इहा कट बि। हीअ कट बि? जी सर। मां उहो अच्छा, हुनखे केतिरो ख़र्चु थींदो? सर हाणे इहा ख़बर न आहे त कटण त केतिरो थींदो ऑपरेशन? मां इहो ई अर्ज़ु कयो त भई छोकिरनि बि मूं ते बसि कयो जेको हुननि जो हाल हुयो। हिन महिल ही केरु कटराए नथो। मां इहो अर्ज़ु कयां थो मूंखे पैसा ॾोकड़ न खपनि, मूंसां मदद कई वञे त हीउ ज़ुल्म वरी मूंसां बीहर इहो फ्रॉड कंहिं कयो। उन्हनि जा नंबर मौजूदु आहिनि, ॻाल्हाइनि बि था हिन महिल त हिन महिल तोखे छा मिलियो, हिन महिल तोखे छा, मुंहिंजो अकाउंट नंबर या जेको कुझु हुयो उहो बि खणी आहे, सिम बि खणी आहे। नाज़रीन अलाह मंगी हिकु बहितरीनु इंसानु, मोहबत प्यारु करण वारो, ऐं मेहर वासियुनि खे बि ख़बर आहे त हिन वक़्तु हिन जी पोज़ीशन कहिड़ी आहे। ऐं ख़ुदारा ऐं चूंडियल नुमाइंदनि खे या मेहर जे अवाम खे, जेके बि भलाई वारी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि सभिनी खे अपील थो कयां त ख़ुदारा हिन जी मदद कई वञे। हिन जो मोबाइल नंबर बि असां हिन जे पोस्ट ते रखूं था। नाज़रीन ही असां हिकु ज़ालिम माण्हू, उन्हनि खे कहिड़ो नाम था ॾेई सघूं। असां हिन लाइ अॻ में पोस्ट रखी हुईसीं, हिन जी वीडियो रखी हुईसीं हिन जी मदद लाइ। ऐं माण्हू फिराडी माण्हू, ज़ालिम माण्हू हिन खे घुराए, बार्डर में घुराए, हिन खे ब्लैकमेल करे हिन जी सिम बि हिन खां फुरे विया आहिनि, जंहिंमें 6000 कैश पई हुई। ऐं अॻ में असां हिन जो उहो अकाउंट नंबर ॾिनो हुयोसीं, मुख़्तलिफ़ दोस्तनि ॾिनो हुयो। थी सघे हाणे उन ते केरु ॿियो बि मदद करे त महिरबानी करे उन नंबर ते, हिन जे हिते नंबर न कयो, हेल्प न कई वञे, छो त हीउ नंबर उन वटि मौजूदु न आहे। ऐं उन्हनि ज़ालिमनि खे अलाह पुॼंदो जिन हिन मिसकीन ग़रीब जेको अॻे ई सूरनि में सतायल आहे उनखे घुराए करे उनखे ब्लैकमेल कयो आहे। असां वधीक दोस्तनि खे ऐं मुखिल हज़रात खे बि अपील कंदासीं त हिन जी जेकॾहिं केरु मदद करणु चाहे त हिन जो नंबर उहो बि रखूं था ऐं अॻिलो बि रखूं था। जिन हिननि खे ब्लैकमेल कयो आहे उन्हनि जा बि नंबर असां हिते रखूं। नाज़रीन हीअ पंहिंजी एड्रेस बि असांखे ॿुधाईंदो जिथे रहे थो। हा न, तूं कहिड़े महले में कहिड़े पासे रहंदो? डॉक्टर एजाज माडाई जी अस्पताल बाईपास अटक पंप जे पोइ पासे मां जी राश तुंहिंजो घर आहे? जी सर। ठीक है, ठीक है।